अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। मुल्क में इंसाफ़ नथो थिए, उन जो सब खां वॾो सबब करप्शन आहे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में माण्हू महांगाई सबब परेशान आहिनि। पाकिस्तान अञा बि ॿियनि मुल्क जी भेट में सस्तो मुल्क आहे। कानून जी हुक्मरानी कायम करण हिकु जिहाद आहे। ताक़तवर ऐं कमज़ोर लाइ धार धार कानून हुजण सां क़ौमूं तबाह थींदियूं आहिनि। बदनीयती ऐं करप्शन करे रिंग रोड जो मंसूबो देर जो शिकार थियो। बसर ऐं टमाटा विकिरो करण सां ख़ुशहाली नाहे ईंदी। पाकिस्तान में तामीराती सेक्टर अॻिते वधी रहियो आहे। बरामदात न वधाईंदासीं त IMF में फासी पवंदासीं। मां चयो हो त 8000 अरब रुपया टैक्स गॾु कंदुसि। वफ़ाक़ी हुकूमत अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे मामले ते संदसि भाउ अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ अदालत में वञण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ जी सिहत जो ड्रामो रचाए वियो जेको दुरुस्त नाहे। काबीना नवाज़ शरीफ़ जे मामले ते शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ लाहौर हाई कोर्ट सां राब्तो करण जो फ़ैसिलो कयो आहे। अदालत में इहा दरख़्वास्त कई वेंदी त शहबाज शरीफ़ नवाज़ शरीफ़ खे वापसि आणे ॿी सूरत में खेसि नाइल करार ॾिनो वञे। नवाज़ शरीफ़ 17 महीननि में को इलाज न करायो। हुन जेके रिपोर्ट सुम्हाणियूं आहिनि उहे पंजाब हुकूमत रद्द कयूं आहिनि। हुन जो ॿाहिरि वञणु इलाज लाइ न पर हिकु फ्रॉड हो ऐं उन फ्रॉड में शहबाज शरीफ़ शरीक आहे। हिक हथ में किश्तो ऐं ॿिए हथ में एटमी ताक़त गॾु नथा हली सघनि। मुल्की मईशत खे IMF हवाले कयो वियो आहे। हुकूमत चयो त वधीक टैक्स न लॻंदा ऐं मिनी बजट न ईंदी। हाणे शौकत तरीन वधीक टैक्स लॻाइण लाइ 350 अरब रुपयनि जी मिनी बजट आंदी आहे। जेकॾहिं अवाम जो खीसो ख़ाली हुजे त सम्झो हीअ बजट कूड़ी आहे। हुकूमत यूटर्न वठण में महारत हासिल करे वरिती आहे। हुकुमराननि खे इस्तीफ़ा ॾेई बिना देर घर वञणु घुर्जे। KP जे मकानी चूंडनि खां पोइ हुननि जूं अखियूं खुलणु घुर्जनि। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़